बिरोही साहब जो मेहरबानी रईस मोहम्मद अली बिरोही साहब जो मेहरबानी 6000 रुपया कुलबनी काश के लिए वाजे को चढ़ो सदर जिलो मत्यारी मौला बशीदी बाबर शेर टीचर मौला मच्छी जानवर पखी आ मच्छी आने नहीं जानवर भी ना पखी भी ना है यो जानदार है वो चाहे केड़े शे में तो ये खबर सामने है तो पढ़ियो सभी कोने ये तरंदर जानवर जो पानी समुद्र रो पखी मतलब कुछ भी ना है तो का तो शे है ना भला असा खबर कोने सही छा यो ता बुधाए सको भले बुधायो ताके इन सोच टीवी वारनि जो तमाम लख शुक्रियाना अदा तो करियां थोड़ा तो सोच टीवी आ उन मूंखां हिन वक़्तु बयान वठण था चाहिनि त तमाम जो अला कंदो सदाईं मीडिया वारा सदाईं ख़ुशि हूंदा सोच टीवी वारा ये जो मूंखां बयान पिया वठनि त चई त चंड चवाई सच हिन सोच टीवीअ ते आहे जेका सच चवण जी ॻाल्हि सच जी ॻाल्हि त चंड चवाई सच मठिया मोर में भाई कॾहिं उभरी थोरो कॾहिं उभरी गच जे मुंहं में भरी मच त पदम पिरी जे पेर में ऐं सोच टीवी वारनि जी हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां त जीअं इहे असांजा मलाइखड़ा सिंध जा ऐं माल जा जेके बि असांजा मिनिस्टर आहिनि उनखे आउं हथ ॿधी अपील थो करियां त जेके माल जा शौक़ीन आहिनि न माल वंदू आहिनि जेके माल धारण वारा आहिनि उहे त निधन कान उनखां त कॾहिं डॉक्टर को पुछण वारो कोन्हे माल जी बीमारी जी का दवा ॾिनी आहे ये दवाऊं जेका हुकूमत ॾे पई कंहिंखे था ॾियनि बाक़ी हीउ जेको मेलो मलाखड़ो कयो न इहो ॾेखारे रुगो ॾेखारे असांजे खीर जे अघ जी जेका ॻाल्हि आहे उनखे ॿधो दारे वारनि खे ॿधनि कोन था गाह वारनि खे ॿधनि कोन था बाक़ी अटे जो एतिरो अघु थियो उनखे ॿधनि कोन था बाक़ी खीर जो अघु त 10 रुपया वधे त ॿधो भाॻियुनि खे ऐं तमामु थोरा तो आहिनि सिंध टीवी हुन सोच टीवी वारनि सिंध टीवी KTN जेके बि टीवियूं आहिनि चैनल पर हुन सोच टीवी वारनि खे आउं अपील थो करियां जो तमामु थोरा तो आहिनि जेको एटर हिन सोच टीवी जे थ्रू आउं अपील थो करियां मिनिस्टरनि खे असांजा जेके अॻुवान आहिनि बिलावल साहिब खे साईं मुराद अली शाह खे त असां भाॻिया माण्हू जेके माल वारा उहे निधन खां छो आहियूं छाजे करे निधन ऐं महिरबानी ऐं क़बूल ॾिठो तव्हांखे अपील थो करियां त असां माल जा जेके शौक़ीन आहियूं उनखां त कंहिं पुछियो ई कोन्हे को हीउ जेको आहे हेतिरा करोड़ ख़र्च कयो आहे कंहिं का पुछियो आहे तव्हांजे माल खे बीमारी कहिड़ी आहे उन जा दवा दारू लाइ कयो न बंदोबस्तु जबकि जेको सिंध जा मलाइखड़ा आहिनि चएसि ज़मीन आहे सिज आहे पाणी आहे चएसि मलाइखड़ा सिंध जा शौक़ माल जेके शौक़ीन आहिनि माल जा वापार छॾे थोरी ॾींदा असांजो गुज़रान ही आहे ऐं अपील थो करियां तव्हांखे बिलावल साहिब ऐं हथ ॿधी अपील करियां पीपल्स पार्टी जो आहियां साईं मुराद शाह खे ऐं अपील थो करियां बाहूं ॿधी असां भाॻियुनि खां त पुछो त असां गुज़रान थिए थो अटो आहे असां ग़रीब जी पर झूनी थी न ज़मीन पोड़ो थी न सिज इन बनीअ मथां बिच हारींदड़ हलिया विया हीअ जेसी सिंध धरती आहे न तेसी सिंध जा भाॻिया माल ऐं मलाखड़ा इहे मल छा आहे मौला अली मुश्किल कुशा जी पहलवानी आहे ॾींहुं क़यामत ताईं हूंदी जेसी सिंध ज़मीन आहे तेसी रहंदी ऐं तमामु सोच टीवी वारनि थोरा तो आहियां अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो गुलो गुलज़ार हूंदा मुंहिंजा दुआऊं गॾनि ऐं बाक़ी असीं निधन का आहियूं जी जी हिन में असांजा सिंध जा जेके पहलवान आहिनि न कई जॾा लूला लंगड़ा थी हलिया पर हीअ जेका मल आहे असांजी सिंध जी सुञाणप आहे छाजे करे हुन दौर खां वठी मौला अली मुश्किल कुशा खां वठी अॼु ताईं ॾींहुं क़यामत ताईं हीअ असांजी सिंध जो मलाखड़ो ख़तमु न थींदो हिकिड़ा ॼमंदा मरंदा ॿिया ईंदा पर जेसी सिंध धरती हूंदी तेसी सिंध जा पहलवान हूंदा रहंदा तेसी ख़तमु न थींदा ऐसे के मुख़्तलिफ़ क़िस्म जा जानवर आया आहिनि उन्हनि जे बारे में ॿुधायो जेके पहिरियों असां बि कोन ॾिठा आहिनि को ॿिए माण्हुनि ॾिठो साईं हर सिंध जा शौक़ीन माण्हू आहिनि जीअं उठनि जा शौक़ीन आहिनि थर खां आया आहिनि माल जा शौक़ीन के हाला खां हितां जा सिंध जा के भले पंजाब ताईं हिते माल आयो आहे पर कंहिंजो बकरियुनि सां शौक़ु आहे कंहिंजो रिढुनि सां शौक़ु आहे कंहिंजो उठनि सां शौक़ु आहे कंहिं सां गौन जो शौक़ु आहे कंहिं सां मेहनि सां शौक़ु आहे हिन वक़्तु मेहनि जो एवार्ड खणी विया आहिनि राहू ऐं तमामु ॿिए ॾाढे ख़ानदानी शौक़ीन आहिनि पर जीअं असांजा सभु सिंध जा जेके इलाही ख़ासा जेके शौक़ीन आहिनि माल जा उहे असांजे हिन हैदराबाद दुआबे जा शुरूआति हितां खां आहे
1932 जो दौर में, पर जॾहिं असांजो हिंदुस्तान अंग्रेज दौर हो, उहो सिस्टम जेको न उन वक़्तु बि हैदराबाद जा भाग्या मशहूरु आहे। 52 भाग्या मशहूरु आहे, 52 क़ौमूं, 52 भाग्यनि जा। इन मेले में जेको हाँ, माल वारनि खे डॉक्टरनि जो जेको आहे न ॾींदा तमामु उनखे फ़ाइदो थींदो ऐं शौक़ु वधंदो। शौक़ जी जेका आहे त हुनखे हौसला अफ़ज़ाई थींदी तमामु। जेके आहिनि त वरी ॿियो साल टियों साल जीअं लॻंदा था अचनि मलाखड़ा, तीअं त उहो वरी शौक़ु वधाईंदा, खुटाईंदा कोन। हुनजी हौसला अफ़ज़ाई न थींदी त आईंदे ईंदा ई कोन। सिंध हुकूमत वारा ईंदा आहिनि वाड़नि में चेकिंग करे, को जानवर बीमार आहे को न, कॾहिं आया आहिनि। ऐं डायरेक्ट थो चवां, जातल सुञातल आहियां, दरिया जे कप ते रहां थो, घोट सजन लिथे में, कोई पुछा थो हिन मीडिया जे थ्रू सोच टीवी वारनि जे तरफ़ां थो आवाज़ ॻाल्हायां त कहिड़े डॉक्टर आयो पुछा कर, असांजा मिनिस्टर वेठा आहिनि, हीउ ॾेखारे रुॻो ऐं ॻाल्हाईंदो न वारो करे हलो आहे हिनखे पकड़ियो, खीर जो ॿधायो आहे, हीअं कयो आहे न, ॿधो हिनखे गाह ॾारो आहे कोन, ॿधायो हिनखे, हीउ ॾेखा आहे, हीउ कहिड़ी आहे गाह कान्हे का, रुॻो ॾेखा आहे, रुॻो सोच आहे हिन जी, माना रुॻो वॾनि गाॾियुनि जी माहौल आहे, ग़रीब निधन का रहंदा। बाक़ी सिंध जा जेके आहिनि न उनखे सिंध जी दुआ आहे, जॾहिं सिंध धरती आहे सिंध आबाद रहंदी। हिन जे हथ में थोरी आहे, रोज़गार हुजे त फुरे वञे। न न, खीर जो रेट वधियो त किथां, वरी किरायो सभु वधिजी विया, भाग्या वधी करे उतारी, उहा ख़बर कान्हे त गाह घणे आहे, ॾारो घणे आहे, घणे बोरी आहे ॾारे जी, कणिक आलू घणे आहे, अटो घणे आहे, खंडु घणे आहे, मिर्च घणे आहे, पती घणे आहे, इहो ख़बर कान्हे। में 3 लख रुपया आहे, 4 लख, हींअर हिन में 80 लख जी आहे, उन खां पुछो हुनखे हिमत आहे न, 80 लख जी में धारी आहे, उन खीर जो रेट 10 रुपया वधायो ॿधो, अंधो कानून आहे न, अंधी दुनिया आहे। तॾहिं मूं तोखे चयो त पोड़ो थिए न, पोड़ी थिए न ज़मीन, झूनू थिए न सिज, इन ॿनीअ मथां विझ हारींदड़ हलिया विया, कई दुनिया में थी भाग्या थोरी ख़तमु थींदा। सिंध धरती जैसी रहंदी, सिंध खे माण्हुनि खे दुआ आहे, सिंध आबाद रहंदी। दरिया पाणी ॾे पियो, दरिया पाणी ॾे पियो, ज़मीन आबादी ॾे पई, में खीर ॾे पियो, ॾे पई में, सिंध जा पहलवानी महिल थोरी ख़तमु थी वेंदी। इहा दुआ आहे, आबाद रहंदा। बाक़ी भाग्या जेके न खीर वारा माल तो निधन कान। हिन मीडिया थोरी तमामु क़ीमती वक़्तु ॾिनो, तमामु तव्हांजो थोराए थो। मां अॼु आयो आहियां हिते लाइव स्टॉक एक्सपो लॻल आहे पंहिंजे हैदराबाद में। मां असुल बेसिकली कंडियारो खां तालुक़ु रखां थो त ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़ानदानी कारोबारु लाइव स्टॉक जो आहे, ज़मींदारी वग़ैरह आहे। असां हिते हैदराबाद शहर में रहूं था, शहर जे हिसाब में असांखे अहिड़ो माहौल ऐं असांजो जेको लाइव स्टॉक जो आहे इन हिसाब सां असांखे को तजुर्बो न हुयो। अब्दुल बारी पिताफ़ी साहब मिनिस्टर लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ जो आहे, उन्हनि जी कावशूं ऐं पीपल्स पार्टी जे हिन में असांखे करायो वियो फेस्टिवल। उन में काफ़ी असां आयासीं त असांखे काफ़ी पंहिंजो फिश पॉन्ड्स जो असांखे घणो कुझु इल्मु मिलियो। साईं खे चवां, असांखे पाकिस्तान जा तोड़े 12 घणा नसुल आहिनि कैटल फार्म्स जा, उहे बि असां ॾिठासीं हिते। तमामु सुठो प्रोग्राम थी वियो। बारी साहब खे, अब्दुल बारी पिताफ़ी साहब खे जूं महिरबानियूं आहिनि ऐं उन्हनि खां इहा गुज़ारिश आहे त असांखे अहिड़ा इवेंट्स थींदा रहनि असांजे शहर में, जीअं त असांजा शहर जा माण्हू आहिनि, शहर जो आवाम आहे, उहो इन खां घणो अनअवेयर आहे, सो उहे अवेयर थियनि। कहिड़ा कहिड़ा जानवर हिते तव्हांखे? मां पहिरियां त मुंहिंजो फिशरीज़ में मुंहिंजो पंहिंजो ज़ाती पंहिंजा तालाब आहिनि, उन में मां घणो टाइम मां उते स्पेंड कयो त उते असांखे काफ़ी जेके असांजे सिंध में मच्छूं, साईं खे चवां उन में थेली थी वई, साईं खे चवां ॼरको थी वियो, सिल्वर थी वई जंहिंखे असां सरींदा आहियूं, सिंगारी सिंधी में सरींदा आहियूं, काफ़ी सारा आहिनि। वरी हिते तव्हां ॾिसो गुलाबी बकरियूं आहिनि, साईं खे चवां मलीरी, चोलिस्तानी वग़ैरह आहिनि, उहे तमामु घणो माना ॾिठोसीं त घोड़नि जी मतिलबु थी उन में बि तमामु घणो मुक़ाबिलो थियो। सो अब्दुल बारी पिताफ़ी साहब जूं महिरबानियूं आहिनि, उन्हनि जूं काविशूं आहिनि, गुज़ारिश आहे उन्हनि खां त अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि त जीअं असांजे अवाम, शहर जो अवाम आहे, उहो इन खां अवेयर थी। मच्छी जानवर आहे या पखी आहे? मच्छी जे आबी जानवर आहे, पाणी जो जानवर, मुंहिंजे ख़्याल में त पाणी जो जानवर सर। न न, पखी त मुंहिंजे हिसाब में नथो थिए। न पर त उॾे त कोन थो न। ईअं जानवर जो इहो न आहे न डेफिनेशन त हले, ज़रूरी न आहे हले,
आबी जानवर उनखे पाण सॾूं था, मच्छी जानवर आहे, आबी जानवर आहे। पहुंचिया सूबाई वजीर मोहतरम जनाब बंगुल खान महर साहब पहुतो है, उनके भलीकार किबरा साईं से देमता बंगुल खान महर साहब के भली कंहिंजो नालो वठो, महिरबानी करे ॿुधाए दो केॾा अदा मीडिया वारनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे, महिरबानी करे थोरो अॻियां साम्हूं करे थियनि, महिरबानी करे तव्हांखे अपील आहे अदा हितां सिंध जी सकाफ़ती रांदि मल्ल पहलवानी असांजे सूबाई वज़ीर राजो शाह बलूचिस्तान सरदार मिठा खान काकर साहब पहुतो है, मोहतरम जनाब अब्दुल बारी पिताजी साहब जिन पहुता है, मोहतरम जनाब बंगुल खान महर साहब पहुतो है, उन्हनि भलीकार वापस पटको ॿुधाईंदो हिन मलाखड़े में। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।